हिकु चकर बादशाह के वज़ीर चवण लगो त बादशाह सलामत तव्हां शादी नथा करियो, काफ़ी टाइम थी वियो आहे, काफ़ी वक़्तु थी वियो आहे, हाणे तव्हांजी उमिरि पई घटिजी वञे, तव्हां शादी करियो। सो हिते बादशाह चवण लॻो वज़ीर खे त वज़ीर ॻाल्हि ॿुध, शादी त आऊं करियां पर माई का अहिड़ी सुठी मिले मूंखे, आऊं सुठी माई जी तलाश में आहियां। हाणे का सुठी छोकिरी मूंखे मिली वञे उन सां शादी कंदसि। सो हाणे मायूं के सुठियूं आहिनि ई कोन, आऊं इहो ई चाहियां थो माई का अहिड़ी मिले जंहिंजी इज़त के दाग़ ना हुजे, जंहिंजी इज़त ते दाग़ ना हुजे। माई मूंखे उहा मिले, उहा छोकिरी मिले, उन सां कंदसि शादी, उन खे पंहिंजी महल जी राणी बणाईंदसि। सो वज़ीर चवण लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, हाणे तूं माइनि मां पियो ऐब कढी, हाणे ईअं तूं कंदे त शादी तुंहिंजी थींदी कोन, तोखे का अहिड़ी छोकिरी का मिलंदी कोन जो तूं खणी हुन सां शादी करीं। सो हाणे लाज़मी ऐब त हूंदा। सो बादशाह चवण लॻो त न, मूंखे ऐब वारी न खपे, मूंखे इज़त वारी खपे ऐं इज़त ते दाग़ न हुजे। हाणे अहिड़ी छोकिरी मिले त उन सां शादी कंदसि। सो हाणे बादशाह चवण लॻो वज़ीर खे त ॻाल्हि ॿुध, हाणे तो मूंखे चई हुए छॾियो आहे शादी जो, हाणे हीअं कर वञी ॾिस किथे का सुठी छोकिरी मिली वञे, वञी छानबीन कर, का सुठी छोकिरी मिली वञे जंहिंजी इज़त ते दाग़ न हुजे, सफ़ा माना सादी छोकिरी हुजे, इज़त वारी हुजे। ॾिस का अहिड़ी मिली वञे त उन सां आऊं कंदसि शादी। सो हाणे वञी किथे ॾिस जांच कर। तो वज़ीर चवण लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, आहे त कमु इहो मुश्किल, पर पोइ बि आऊं वञी ॾिसंदसि, का अगरि अहिड़ी मिली थी वञे त तव्हांखे ॿुधाईंदसि। हाणे ॿिए ॾींहुं वज़ीर निकितो हिते हुते पुछाऊं करणु। हाणे वज़ीर बादशाह जी बादशाही सॼी घुमियो फिरियो हिते हुते, पर छोकिरियूं के सुठियूं को अहिड़ियूं मिलियूं कोन जो खणी बादशाह खे ॿुधाए त बादशाह खणी हुन सां शादी करे। सो हाणे नेठि वज़ीर मोटी आयो बादशाह वटि। सो बादशाह चवण लॻो वज़ीर खे, वज़ीर ॾे ख़बर मोटी आहे, को कमु किथां थियो सणायो या न। सो हिते वज़ीर चवण लॻो त बादशाह सलामत, पाण वारी बादशाही सॼी ॻोल्ही अथमि, पर किथे बि को अहिड़ो रिश्तो मूंखे न सुझो। सो अहिड़ी का छोकिरी सुठी सियाणी का इज़त वारी मिली कोन, जे अगरि मिले हा त तव्हांखे ॿुधायां। तो हाणे मूं पंहिंजे हिसाब सां कोशिशि पूरी कई आहे। तो बादशाह चवण लॻो उन वज़ीर खे त चलो ठीकु आहे, पोइ ॾिसंदासीं मन का किथे सुहिणी छोकिरी का सुठी इज़त वारी मिली वे त शादी कंदसि, न त ईअं ई ॿियो जान वग़ैरह हलंदो। सो हाणे नेठि वक़्तनि जे हिसाब सां महीनू ॿ हिते गुज़रिया। सो हाणे उन बादशाह जी बादशाही में हिकु मोची आयो। मोची आयो, हाणे उनजी हिकिड़ी धीउ हुजे ऐं ज़ाल मोची जी न हुजे। सो हाणे उहे उन बादशाह जी बादशाही में रहंदा हुआ। सो हाणे जान वग़ैरह मोची बि पंहिंजो हलायो। सो हाणे छोकिरी वेंदी हुई, पाणी वग़ैरह भरींदी हुई, खूह तां को कमकारु कंदी। सो हिकु चकर बादशाह ऐं वज़ीर ईअं ई निकिता बादशाही जो सैर करणु। सो हाणे ईअं ई घुमंदा फिरंदा को उन्हनि जो गुज़र बि उन खूह तां थियो। सो हाणे मोची जी छोकिरी बि खूह ते को पाणी भरणु वई हुई। त हाणे उहा पाणी भरियो उतां आई पिए। तो बादशाह ॾिठो उन छोकिरी खे। तो बादशाह चवण लॻो वज़ीर खे त वज़ीर, हीअ छोकिरी मूंखे वणे पई, तमामु सुठी ऐं सुहिणी आहे, पुछा कर ही किथे वेठी आहे, छा आहे, ऐं पंहिंजी बादशाही में आहे या किथे आहे। सो हाणे ॾिस कहिड़े ॻोठ में वेठी आहे, बादशाही पंहिंजी वॾी आहे। सो हाणे वञी पुछा गछा कर ऐं इहो ख़्यालु बि रखजांइ त छोकिरी इज़त वारी हुजे, इज़त ते को दाग़ टिको वग़ैरह न लॻल हुजे। जे अगरि ॾिसिजे अगरि सुठी सुहिणी माना इज़त वारी आहे त पोइ हिन सां शादी आऊं कंदसि, हीअ छोकिरी मूंखे तमामु वणे पई। सो वज़ीर चवण लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, चलो ठीकु आहे, इन जी आऊं पुछा वुछा करे ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि। सो हाणे नेठि बादशाह ऐं वज़ीर ओॾी महिल त हलिया आया पंहिंजे महल में। सो हाणे नेठि वज़ीर उतां आयो सिधो हिन मोची जे घर। सो हाणे उतां हाल अहिवाल वरितईं, छोकिरीअ जे बारे में हितां हुतां ख़बरूं चारियूं बि वरितईं। हुन ख़बरचार पई त छोकिरी हीअ सियाणी आहे, सुठी आहे, कहिड़े ग़लति कम या ग़लति ॻाल्हि में आहे ई कोन। सो हाणे नेठि उन वज़ीर खे एतिरो कुझु ख़बर पई। सो हाणे वज़ीर आयो बादशाह वटि। सो बादशाह खे चवणु लॻो त बादशाह सलामत, छोकिरी इहा सही सेफ़्टी आहे, सुठी आहे, सियाणी छोकिरी आहे, हिमत भरी कम वारी आहे, हर शइ आहे, हेॾां होॾां, पर आहे इज़त वारी। सो बादशाह चवणु लॻो त इज़त वारी आहे त पोइ इन सां कंदसि आऊं शादी। सो हाणे नेठि ॿिए ॾींहुं बादशाह ऐं वज़ीर सिधो आया उन मोची जे घर। मोची ॾिठो त बादशाह मुंहिंजे अङण ते आयो आहे। सो मोची आयो बादशाह वटि, तो हुन सां माना झुकी मिलियो। सो हिते बादशाह चवणु लॻो उन मोची खे त मोची ॻाल्हि ॿुध, छोकिरी तुंहिंजी आहे, हिकिड़ी धीउ तुंहिंजी आहे। सो हिते मोची चवणु लॻो त बादशाह सलामत, धीउ मुंहिंजी बिल्कुलु हिकिड़ी आहे। सो बादशाह चवणु लॻो त आऊं तुंहिंजी धीअ सां शादी कंदसि, मूं हुनखे ॾिठो आहे त मूंखे पसंदि अची वई आहे
ऐं आऊं सां शादी कंदो त छा तूं मूंखे इहो रिश्तो ॾींदे पंहिंजी धीअ जो। सो हिते मोची दिलि में सोचणु लॻो त हीअ बादशाह आहे ऐं आऊं मोची ग़रीब माण्हू, ऐं मुंहिंजी धीअ जेकर बादशाह खे ॾेई थो छॾियां त मुंहिंजी धीअ सुखी हूंदी, अहिड़ी का ॿी ॻाल्हि आहे ई कोन। सो नेठि उहो मोची चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह सलामत, बिल्कुलु इहो रिश्तो मूंखे मंज़ूरु आहे, तोखे आउं मुंहिंजी धीअ ॾींदसि ऐं परणाए थो। सो हाणे नेठि बादशाह माना उन खां रिश्तो वठी उन मोची खां सो त वरी वापसी पंहिंजे महल में वरी आयो। सो हाणे मोची पंहिंजे धीअ खे सॼो किस्सो बादशाह रो करे ॿुधायो त बादशाह सलामत आयो तोसां शादी करण जे लाइ ऐं चई त छोकिरी मूंखे पसंदि आहे तुंहिंजी ऐं रिश्तो ॾे ऐं मूं हुन सां हा करे छॾी आहे। सो हिते उहा छोकिरी चवणु लॻी, हुन मोची जी धीउ मोची खे चवणु लॻी त बाबा जेको फ़ैसिलो तुंहिंजो सो हुन ते आउं राज़ी आहियां, जेकर तव्हां चयो आहे उनखे ज़बान ॾिनी आहे त पोइ आउं हुन सां शादी करण जे लाइ तयारु आहियां बादशाह सां। सो हाणे नेठि ॾींहं ॿधा शादी जा बादशाह। सो हाणे ख़ैरनि जो नेठि बादशाह जी शादी हुन मोची जी धीअ सां थी वई। सो हाणे ईअं ई वक़्तु जान हिननि जो हलियो पिए। सो हाणे नेठि बादशाह वसवसो वहमीलो माण्हू सो हिकु चकर चवणु लॻो उन राणी खे, हाणे मोची जी धीउ शादी करे आई बादशाह सां हाणे थी राणी। सो हाणे बादशाह चवणु लॻो राणी खे त राणी ॻाल्हि ॿुध, मूंखे छोकिरी खपी ते इज़त वारी। सो हेतिरो टाइम मूंखे का इज़त वारी छोकिरी मिली कोन, मतिलबु त मूं सोचियो त को अहिड़ी हुजे, पर सभिनि जो को न को किथां ऐब ज़ाहिर थियो वञे, तंहिंजे करे मूं कंहिं छोकिरीअ सां शादी न कई। ऐं तुंहिंजे बारे में मूं काफ़ी ॿुधो त हीअ छोकिरी सही आहे, तुंहिंजे नाले ॿुधो, तंहिंजे करे मूं कई आहे तोसां शादी। हाणे तूं सची सची ॿुधा तूं कीअं आहीं। सा हिते उहा छोकिरी चवणु लॻी, उहा राणी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह सलामत, आउं बिल्कुलु सही आहियां, मुंहिंजो अंगु सिर्फ़ु तो ई ॾिठो आहे, बाक़ी ॿियो मुंहिंजो अंगु कंहिं बि कोन ॾिठो आहे, बाक़ी इहा तव्हां ॻाल्हि न करियो। तो बादशाह चवणु लॻो त न, ईअं थी नथो सघे, लाज़मी का न का हेरा फेरी तो में हूंदी। सो हाणे बादशाह ते ज़िद करणु लॻो। सो हिते छोकिरी चवणु लॻी, उहा राणी चवणु लॻी त बादशाह ॻाल्हि ॿुध, इज़त पंहिंजे हथ में हूंदी आहे, जेकर माण्हू पंहिंजो लुटाइण ते अचे त अलाए छा करे छॾे, तूं इन ॻाल्हि सां लही वञ, आउं सही आहियां। तो बादशाह मञी न, बादशाह वरी बि ईअं चवे चई न, उहो कहिड़ो वणे जंहिंखे वाह न लॻो हुजे। सो नेठि राणी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह हाणे तूं ज़िद पियो करीं, आउं पंहिंजी ते आयसि न, तूं मूंखे रोके बि न सघंदे, जेकर आउं पंहिंजी ते आयसि तूं मूंखे कुझु बि न करे सघंदे, आउं मां छा करे छॾींदसि। बादशाह चवणु लॻो, हाणे बादशाह खे बि कावड़ चढ़ी। सो बादशाह चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे राणी खे त आउं बि ॾिसां थी तूं कीअं थी करे, मुंहिंजे महल में रही करे तूं छा थी करे, मुंहिंजो इहो चैलेंज आहे तोखे, तूं जेको पंहिंजो पाण खे चवें थी त करे ॾेखार, तोखे महल जे ॿाहिरां आउं बि कोन कढंदसि, तोखे कमरे में बंदि करे छॾींदसि। सो हिते उहा राणी चवणु लॻी त बादशाह तूं भले मूंखे कमरे में बंदि करे छॾ, तूं मूंखे कमरे में बंदि करे छॾ, तोखां महीने जो टाइम वठां थी, सो ॾिसी तोखे मां छा करे थी ॾेखारियां। तूं जॾहिं मूंखे चवीं थो त तूं अहिड़ी आहीं या छा, तूं मूं ते भरोसो ऐं यकीन नथो करीं, तूं भले मूंखे महीने जे लाइ कमरे में बंदि कर, महीने जो टाइम तोखां वठां थी, महीने जे लाइ मूंखे कमरे में बंदि कर, पोइ तूं ॾिसिजांइ मां छा थो थिए। सो हाणे बादशाह खे बि कावड़ चढ़ी वई। सो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। सो हिते राणी चवणु लॻी बादशाह खे त बादशाह तो ई मुंहिंजो अंगु ॾिठो आहे। सो बादशाह चवणु लॻो त हा बिल्कुलु मूं तुंहिंजो अंगु ॾिठो आहे। सो राणी चवणु लॻी त मुंहिंजी पुठी ते तिर आहे, तो ई ॾिठो आहे। सो बादशाह चवणु लॻो त हा बिल्कुलु, चई हा बिल्कुलु, पोइ इहा ॻाल्हि तूं यादि कजांइ, मुंहिंजी पुठी ते तिर आहे, इहा ॻाल्हि तूं यादि कजांइ, सिर्फ़ु तो ई ॾिठो आहे, इहो तोखे आउं ॿुधायां पई, सिर्फ़ु तो मुंहिंजो जिस्म अंगु तो ई ॾिठो आहे जेको मुंहिंजी पुठी ते तिर आहे। सो बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। सो हाणे बादशाह चवणु लॻो राणी खे त तोखे मेनू खन आउं कमरे में बंदि कंदसि, ऐं कमिरो तुंहिंजो आउं खोलींदसि कोन, तुंहिंजे कमरे में केर बि कोन ईंदो, बाक़ी खाधो पीतो तोखे उन कमरे में दरवाज़े जे हेठां मटाए ॾिबो, मेन्यू खन तुंहिंजो कमिरो आउं खोलींदसि कोन, न तो वटि केरु ईंदो, तूं उन कमरे मंझि बंदि हूंदे, बाक़ी तूं चवें थी न आउं पंहिंजी ते ईंदसि, मां छा करे छॾींदसि, सो तूं करे ॾेखारिजांइ। सो हिते वाह राणी चवणु लॻी उन बादशाह खे त भले ठीकु आहे, तो ज़िद कयो आहे मूंसां, सो औरत पंहिंजी ते अचे त अलाए मां छा करे सघे, सो भले इहा ॻाल्हि मूंखे मंज़ूरु आहे, क़बूलु आहे, आउं महीने खनि जे लाइ उन कमरे में बंदि हूंदसि, अवां मां केर बि न अचे, महीने जी तोखां मोहलत थी वठां, पोइ ॾिसजांइ मां छा थो थिए। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे। सो हाणे नेठि बादशाह चवणु लॻो त हाणे अॼोको तोखे मोहलत आहे, सुभाणे खां पंहिंजो शर्त पंहिंजो चैलेंज स्टार्ट थींदो, शुरू थींदो। सो राणी चवणु लॻी त चलो ठीकु आहे। हाणे राणी, सो हाणे बादशाह हुनखे कावड़ ॾियारे छॾी राणी खे। सो राणी चवणु लॻी, उहा मोची धीउ चवणु लॻी, उहा राणी चलो ठीकु आहे, बादशाह मूंसां एतिरे क़दुरु ज़िद कयो आहे त हाणे बादशाह खे इहो ज़िद बि आउं पूरो करे ॾेखारींदसि। सो हाणे राणी छा कयो जो ज़मीन खोटण वारो को अहिड़ो औज़ार उन कमरे में लिकाए रखी छॾी। सो हाणे नेठि सुबुह अची ख़ैरनि जो थियो।
सो हाणे बादशाह चवणु लॻो राणी खे त हाणे तूं इन कमरे मंझि बंदि जीअं पाण चयोसीं, जीअं ॻाल्हियूं पाण कयूंसीं, हाणे ईअं ई थींदो। सो राणी चवणु लॻी त चलो ठीकु आहे। सो हाणे राणी खे उन कमरे मंझि बंदि करे छॾियो, ॾाढा ताला वाला दरवाज़े खे हणी छॾिया, बाक़ी दर जे हेठां सिर्फ़ु खाधे पीते जी थाली जी मटाइजे, तो सिर्फ़ु एतिरी जॻह हुई। सो हाणे नेठ राणी उन कमरे मंझि बंदि महीने खनि जे लाइ हिननि जो इहो शर्त क़ाबिल क़बूल माना हो थियो। सो हाणे नेठ बादशाह बि वॾो हरामी, सो चवणु लॻो त हाणे ईअं कोन छॾींदुसि, राणी ते भरोसो आहे ई कोन, अले छा करे थी सघे राति जो दर टोड़े वञे हली, कुझु बि करे वञे। सो हाणे नेठ बादशाह तमामु जाम सिपाही वग़ैरह हुआ जेके अलर्ट। सो उन महल जे ॿाहिरां जेको गेट वॾे में वॾो चौधारी माना वॾो कोट हो, केरु मटे न सघंदो हो, उन गेट ते तमामु पहरेदारी वधाए छॾी। बादशाह चवणु लॻो उन सिपाही नौकरनि खे त ख़्यालु कजो, जांच कजो, अव्हांखे आउं हिन गेट ते माना मूं अव्हांखे बीहारियो आहे, अव्हां मां कुझु निंढूं कनि ऐं कुझु जाॻनि, ईअं वक़्फ़े वक़्फ़े सां, पर हिन गेट मंझां ॾिसिजो त राणी निकिरे न। सो सभु चवणु लॻा त चलो ठीकु आहे। बादशाह चवणु लॻो जेकर राणी निकिती या मूंखे ख़बर पई त पोइ अव्हांखे आउं फांसी ते चाढ़े छॾींदुसि। सो हाणे मुंहिंजो राणी खां चैलेंज आहे, सो हुन सां मूं शर्त लॻायो आहे, मूं ज़िद कयो आहे, सो हुन बि ज़िद कयो आहे, हाणे अव्हांखे आउं चयो थो छॾियां। सो हाणे नेठि हू चवणु लॻा, सिपाही जेके हुआसीं, बादशाह चवणु लॻा त बादशाह जेको तव्हांजो हुकुम ईअं ई थींदो। हाणे हुननि खे बि डपु हुजे, ख़ौफ़ हुजे त बादशाह हले छा करे। सो हाणे हू बि सख़्तु पहरेदारी ॾियणु लॻा। हाणे राणी हुजे कमरे में बंदि, राणी हुजे कमरे में बंदि, राणी औज़ार ज़मीन खे खोटण वारो लिकाए छॾियो। सो हाणे राणी चवणु लॻी त बादशाह सां जेका ॻाल्हि कई अथमि सो बादशाह खे आउं करे ॾेखारींदसि। सो हाणे राणी लॻी उन कमरे मंझि हिकु खॾु खोटणु, उन औज़ार सां खॾु खोटणु। हाणे खॾु खोटींदी रही, खॾु खोटींदी रही। हाणे बादशाह जा जेके माण्हू ईंदा हुआ सो हेॾां होॾां पंहिंजे हिसाब सां खाधो पीतो उन कमरे में ॾियो वेंदा हुआ। राणी लॻी उन खे खॾु खोटण में, उन कमरे में खॾु खोटींदी रही, कंहिं अहिड़े हिसाब सां उन कुंड में खॾु खोटींदे राणी ॾींहं राति उहा खॾु खोटींदी रही। हाणे खॾु खोटींदी रही, खॾु माना उनखे खोटणी हुजे जेको माना महल जे ॿाहिरि निकिरे, राणी जो इहो ई प्रोग्राम हुजे। सो हाणे नेठि राणी खे इहो खॾु खोटींदे राणी खे तक़रीबन अची 20-25 ॾींहं थी विया। हाणे खणी चइजे 25 ॾींहं थी विया खॾु खोटींदे। नेठि राणी उहा खॾु खोटींदे महल जे पुठी पासे उहा खॾु वञी ॿाहिरि निकिती। उन कमरे मंझां उहा खॾु खोटींदे 25 ॾींहं राणी खे लॻी विया उन ज़मीन जे अंदरां ऐं महल जो जेको कोट हो उन जे अंदरां वञी ॿाहिरि महल जे पुठियां पासां वञी उहो खॾे सुरंग माना तयारु कयो। सो हाणे 25 ॾींहं ते मुकमल थी विया, बाक़ी हिननि जी शर्त खे राणी जेके हुजनि 5 ॾींहं। सो हाणे नेठि राणी निकिती उन सुराग मंझां उतां ई ॿाहिरि। सो राणी चवणु लॻी त हाणे 25 ॾींहं मुकमल थी विया आहिनि, बाक़ी रहिया आहिनि 5 ॾींहं। सो हाणे नेठि इहो कमु मूंखे करिणो आहे। सो राणी आई, हणंदे उन बादशाही में आई, उते बादशाह जी बादशाही हुजे उते। सो राणी 4 माण्हू हथु कया, हिकिड़ा 4 माण्हू हथु कया। सो हाणे 4 माण्हू सां यारी जी कई ॻाल्हि राणी। सो हाणे यारी जी ॻाल्हि करे हुननि सां जेको बि हो सो माना ॻाल्हि ॿाल्हि करे हेॾां होॾां जेको बि हुन जा नाला वग़ैरह वठी करे राणी माना हुन सां सॼी ॻाल्हि मुआड़ करे जेको बि सिस्टम जेको बादशाह वारो सो सभु ॿुधाए करे हेॾां होॾां जेको बि हो सो माना राणी हुन सां 4 माना जेके यार जेके राणी जा सो हाणे उहे थिया। सो हाणे हुन सां ॻाल्हि मुआड़ करे छॾी राणी। सो हाणे हेठि राणी जो कमु त इहो हो कुझु कलाकनि जो, खणी चइजे ॾींहं जो या खणी राति जो चइजे, सॼो कमु करे हेॾां होॾां राति जे पेट में उहो सॼो कमु करे हुन सां मिली करे। सो राणी वरी वापसी उन सुराख मंझां उन जॻह मंझां वरी वापसी कमरे में हली आई। सो हाणे अहिड़े हिसाब सां उहा माना जॻह हिन माना बंदि कराए छॾी। सो हाणे उहो माना मिटी ॿिटी हाणी रहिया हुआ उहो कमरे में सॼो जॻह हिन बंदि करे छॾी। सो हाणे बंदि करे अहिड़ी जीअं का खोटीली न हुजे। सो हाणे नेठि बादशाह चवणु लॻो त राणी खे हाणे बाक़ी हिकिड़ो ॾींहुं रहियो आहे, 29 ॾींहं पूरा थी विया आहिनि, बाक़ी हिकिड़ो ॾींहुं रहियो आहे। हाणे राणी कमरे मंझि बंदि आहे, हाणे राणी हारिजी वई, आउं खटे वियुसि। सो हाणे राणी खे आउं ॾिसंदसि, ख़बर पवंदी, ॾिसूं त राणी छा कयो आहे। हाणे तव्हांजो अची 30 ॾींहं मुकमल थिया, 30 ॾींहं अची मुकमल थिया। सो हिते बादशाह बि आयो, अची राणी जो कमिरो खोली त राणी वेठी हुजे हुते। सो हाणे राणी वटि आयो बादशाह, सो मिलियो हुन सां हाल अहिवाल वरितईं। तो बादशाह चवणु लॻो राणी खे त ॾे ख़बर, तोखे त मूं महिनो खनि पूरो इन कमरे में बंदि करे छॾियो, तूं इन कमरे में पूरी पई वएं, हाणे तूं हारिजी वएं। सो हाणे ॿुधा छा कई कीअं न कई, तो वॾा बटाक पिया हयां, तो चयो पियो औरत पंहिंजी ते अचे त अलाए छा करे छॾे। सो हाणे तो ॿुधा तो कहिड़ा फाड़ा मारिया, तो छा कयो।
सो राणी चवणु लॻी त बिल्कुलु तोखे आउं ॿुधाईंदी त मूं छा कयो आहे। सो हाणे बादशाह सोचणु लॻो त अरे राणी अहिड़ी ॻाल्हि पई करे, आख़िर राणी छा कयो, हुई बि कमरे में बंदि, ईअं थी नथो सघे। सो हाणे नेठि राणी चवणु लॻी वञी बादशाह खे त बादशाह सलामत, सुबुह जो तोखे आउं ॿुधाईंदुसि, हींअर तूं भले हलियो वञु, सुभाणे सुबुह जो तोखे ॿुधाईंदुसि तोखे छा करिणो आहे ऐं मूं जेका ॻाल्हि कई आहे सा थींदो। सो हाणे नेठि बादशाह बि हलियो आयो। सो हाणे बादशाह खे निंड न अचे, तो बादशाह सोचणु लॻो त राणी महिनू खनि कमरे में बंदि हुई ऐं कमिरो ई मूं पाण खोलियो, उन में कमरे में ई वेठी हुई, पर हाणे राणी जेका ॻाल्हि करे पई सो हाणे ॾिसूं छा थी करे राणी। सो हाणे बादशाह खे सुख चैन हुजे ई न। सो हाणे खैरनि जो नेठि जॾहिं अची सुबुह थियो, सो हाणे बादशाह राणी वटि आयो। सो चवणु लॻो त राणी हाणे ॾे ख़बर। सो राणी चवणु लॻी त वञ तुंहिंजी बादशाही में फ़िलहाणु 4 माण्हू अथई, उन्हनि खे वठी उन्हनि सां पुछा ॻाछा कर, उन्हनि खां पुछा ॻाछा कर, तोखे पाणे ॿुधाईंदा। तो हाणे नाला वाला हिन राणी ॿुधाए छॾिया। सो हाणे बादशाह आयो, उन 4 ई हमरा जेके हुआ, सो हाणे पुछाऊं ॿुझाऊं कंदे हेॾां होॾां। सो बादशाह जी बादशाही वॾी हुई। सो हाणे पुछाऊं ॿुझाऊं करे उन्हनि खां जेको आहे सो ॿुधाई। सो हाणे माना पुछा कई माण्हुनि खां, सो उहे 4 ई हमरा कढिया हिनखे बादशाह खे। सो हाणे बादशाह उन 4 ई हमरानि खे वठी आयो महल में, पंहिंजे दरबार में। पुछा करणु लॻो बादशाह उन 4 ई हमरानि खां त हाणे ॾियो ख़बर, राणी मूंखे चयो तव्हांजे नाले। सो हाणे तव्हां ॿुधायो तव्हां छा था चयो। सो हिते 4 ई हमरा चवणु लॻा त बादशाह सलामत असीं जीअं नाराज़ न थी ॻाल्हि करियूं। बादशाह चवणु लॻो त बिल्कुलु आउं नाराज़ कोन थींदुसि, सो तव्हां ॿुधायो। सो हुन 4 ई हमरा चवणु लॻा त असीं राणी जा यार आहियूं। सो बादशाह खे बाहि चढ़ी हुई। सो बादशाह चवणु लॻो त अवी राणी जा 4 यार, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन थी अचे, छा इहो अव्हांजो सिस्टम अॻे खां हलियो पिए या हींअर खां। सो उहे 4 ई हमरा चवणु लॻा त न, राणी सां यारी असांखे तक़रीबन 2-3 ॾींहं थिया आहिनि, 2-3 ॾींहं 4 ॾींहं थिया आहिनि राणी सां असांजी यारी थी वई आहे। अॻे त को अहिड़ो सिस्टम हो ई कोन, असीं राणी खे सुञाणींदा ई कोन हुआसीं। सो राणी सां असांजी यारी आहे। सो हिते बादशाह खे तमामु कावड़ चढ़ी वई। सो हिते बादशाह चवणु लॻो त इन ॻाल्हि जो को सबूत वग़ैरह। सो 4 ई हमरा चवणु लॻा, जेके राणी जा 4 यार से चवणु लॻा त बिल्कुलु तोखे सबूत असीं ॾींदासीं। सो हिते 4 ई चवणु लॻा त बिल्कुलु तोखे असीं राणी जे जिस्म जो जेको निशान वग़ैरह हूंदो सो तोखे ॿुधाईंदासीं किथे आहे, कहिड़े हंधि आहे। सो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, अव्हां खां वारे वारे सां आउं कमरे में पुछा कंदुसि, हिते अवी चवंदो सो आउं ईअं कोन मञंदुसि, वारे वारे सां तव्हांखे आउं कमरे में वठी वेंदुसि, मूंखे ॿुधाइजो हुते। सो 4 ई हमरा चवणु लॻा त चलो ठीकु आहे। सो हाणे हिकिड़े खे वठी वियो कमरे में, उन ॿुधायो त राणी खे पुठी ते तिर आहे। सो बादशाह खे इहा ॻाल्हि लॻी हुई राणी वारी। सो हाणे नेठि उन खे हिकिड़े पासे कयो बादशाह, वरी ॿिए खे वठी आयो। सो ॿिए बि इहा ॻाल्हि कई, टे बि इहा ॻाल्हि कई, चौथे बि इहा ॻाल्हि कई। सो हाणे 4 खे वठी आयो हुते। सो हाणे बादशाह खे तमामु जाम कावड़ चढ़ी वई। सो बादशाह चवणु लॻो त राणी जेको मूंखे चयो मुंहिंजी पुठी ते तिर ऐं तो ई मुंहिंजो अंग जिस्म ॾिठो आहे, त हाणे हीअ 4 ई हमरा जेके चवनि पिया सो हाणे कीअं आहे। सो बादशाह खे तमामु जाम कावड़ चढ़ी वई। सो बादशाह दिलि में सोचणु लॻो त राणी जेको चयो सो कयो, पर राणी कयो कीअं। राणी त कमरे में बंदि आहे, कमिरो मूं पंहिंजे हथनि सां पाण खोलियो ऐं राणी कीअं वई, ही हमरा कीअं, मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। सो हाणे बादशाह खे तमामु जाम कावड़ चढ़ी वई। सो बादशाह चवणु लॻो वज़ीरनि खे, सिपाहियुनि खे चवणु लॻो त हिन 4 ई हमरानि खे वञी उमिरि क़ैद जे लाइ क़ैद करियो। सो हाणे 4 ई हमरानि खे उहे सिपाही वग़ैरह वठी जेको हमरानि खे वञी क़ैद कयूं। सो हाणे बादशाह घुरायो राणी खे घुरायो। सो हाणे बादशाह चवणु लॻो राणी खे त तुंहिंजी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। 4 ई हमरा चवनि पिया त राणी असांजी यार आहे ऐं असीं राणी जा यार आहियूं, ऐं हुननि ॿुधायो त राणी जे पुठी ते तिर आहे। सो हाणे इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई, तूं इहो कीअं कयो, ऐं चवनि था त यारी बि असां हीअं रखी आहे। सो तूं त कमरे में बंदि हुएं, महिनू खनि कमरे में मूं तोखे बंदि करे छॾियो, इहो कीअं थो थी सघे। सो हिते राणी चवणु लॻी त बादशाह तो भला हाणे पंहिंजी हार मञी या न, हार मञी हुजे त पोइ तोखे आउं ॿुधायां। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, मूं हार मञी, वाक़ई औरत माई पंहिंजी त अचे त अलाए छा करे सघे, पर हाणे तूं ॿुधा आख़िर इहो कीअं। सो राणी चवणु लॻी त दरअसल जंहिं कमरे में तो मूंखे बंदि करियो, तो मूंखे पूरियो, मूं अहिड़ो औज़ार ज़मीन खोटण वारो रखी छॾियो हो अॻ में कमरे में। सो उहा ज़मीन में मूं खॾु खोटी। सो खॾु खोटींदे महल जे ॿाहिरां उहा खॾु निकिती, महल जे पुठिएं पासां उहा सोराग निकिती। सो राणी चवणु लॻी त बादशाह खे त बादशाह हल तोखे आउं ॾेखारियां। सो राणी वरितो बादशाह खे, सो वञी कमरे में उहा जॻह ॾेखारियईं त हीअ सोराग हितां मूं खटियो आहे।
सो हाणे उहा सोराख़ वरी महल जे ॿाहिरां आई, उन महल जे पुठिएं पासे उहो बि ॾेखारियईं, चई बादशाह हितां निकिती हुअसि। सो हाणे बादशाह ऐं राणी वरी कमरे में अची, हा ठीकु है तूं निकिते पर कीअं, हाणे चारई यार कीअं कयई। सो हिते राणी चवणु लॻी त दरअसल इहो मुंहिंजे जेके आहिनि से मुंहिंजा चारई यार कोन्हे, दरअसल चारई यार कोन्हे, इहे चारई मुंहिंजा भाउ आहिनि। सो मूं हिननि खे एतिरो कुझु ईअं चयो त बादशाह सां मूं लॻायो आहे शर्त, सो ईअं तोसां कॾहिं न कंदसि। मूं इहो हिननि खे ॿुधायो त मुंहिंजे पुठनि ते तिर आहे, ॾेखारियो मूं मुंहिंजो जिस्म कोन, मुंहिंजो जिस्म ऐं अंग सिर्फ़ु तो ई ॾिठो आहे, पर हिननि खे मूं इहो चयो सम्झायो हो, ऐं हिननि खे जीअं मूं चयो ईअं ई हिननि तोखे हिते ॿुधायो। सो मूं इहो चयो त बादशाह खे चइजो त असीं राणी जा 4 यार आहियूं, पुठी ते तिर आहे। सो हाणे उन ॻाल्हि में सो हाणे एतिरो ई कुझु मूं कयो, सो हू बेगुनाह आहिनि ऐं तो हुननि खे उमिरि क़ैद लाइ क़ैद करे छॾियो आहे। बादशाह इहा ॻाल्हि यादि कजां, जे अगरि औरत पंहिंजी ते अचे त अलाए छा मां छा करे छॾे। जे अगरि मूंखे तुंहिंजी इज़त जो ख़्यालु हो, ऐं जॾहिं पंहिंजे पीउ वटि हुउसि तॾहिं मूं पंहिंजी इज़त ते टिको न हयो, मतां मुंहिंजे पीउ ते माण्हू खिलनि, ऐं ईअं पाक हुअसि, ऐं तो हिते मूंखे ज़िद ॾियारियो, कावड़ ॾियारी। 5 आङुरियूं बादशाह सलामत सरीखूं न आहिनि हूंदियूं, जे अगरि आउं पंहिंजी ते अचां हा तूं मूंखे छा करीं हा, ऐं इन्हनि खां ई पंहिंजी इज़त लुटाए विया हुआ, त इहो मुनासिबु कोन हो ऐं इहो सही कोन हो। मूंखे तुंहिंजी इज़त जो ख़्यालु आहे, आउं तुंहिंजी ज़ाल आहियां, तो ई मुंहिंजो जिस्म जो अंग ॾिठो आहे, तूं ई ॾिसंदे। सो तंहिंजे करे तव्हांजो ज़िद हो ऐं उहो ज़िद तव्हांजो मूं पूरो कयो। तॾहिं त मां चवां थी त जेकर औरत पंहिंजी ते अचे त अलाए छा मां छा करे सघे। घर खे ठाहे त जन्नत बणाए छॾे, न त घरनि खे बर्बादु ऐं तबाह करे सघे थी औरत। सो हाणे बादशाह उमेद आहे त तूं काफ़ी सम्झी वियो हूंदे। सो बादशाह चवणु लॻो उन राणी खे त वाक़ई तूं बहादुर बि आहीं ऐं तमामु होशियार बि आहीं। सो हाणे नेठि जेको तो चयो सो कयो, ऐं तुंहिंजी ॻाल्हि बि सही आहे, जेकर औरत पंहिंजी ते अचे त अलाए छा करे सघे। सो हाणे मूं तोखे मञियो, तुंहिंजी इज़त खे को बि टिको वग़ैरह लॻल न आहे। सो हाणे मूंखे माफ़ु कजां, मूं तोखे काफ़ी घटि वधि चयो, काफ़ी ग़लति चयो। सो हाणे नेठि बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त इन 4 हमराहनि खे आज़ादु करियो ऐं इन्हनि खे छॾे अचो। सो हाणे नेठि सिपाहियुनि उन 4 हमराहनि खे जेको ॿधो क़ैद कयो, सो बादशाह जे हुकुम सां उन्हनि खे छॾे ॾिनो। सो हाणे राणी ऐं बादशाह हसी ख़ुशी सां पंहिंजी बादशाही में रहणु लॻा। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।